तोशाखाना रेफरेंस में अदालत PTI चेयरमैन इमरान खान जी ज़मानत में वाध करे छॾी। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जे एडिशनल जज ज़फर इकबाल रेफरेंस में इमरान खान खिलाफ़ फौजदारी केस जी ॿुधणी कई, जंहिंमें इमरान खान पेश न थियो ऐं संदसि वकीलनि पेश थी हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त कई। ॿुधणी दौरान अदालत पुछाणो कयो त इमरान खान तरफ़ां पावर ऑफ अटॉर्नी ॾिनी वञे, जंहिं ते इलेक्शन कमीशन जे जूनियर वकील अदालत खे ॿुधायो त न त पावर ऑफ अटॉर्नी जमा करायो आहे, न ई इमरान खान जी सही आहे। इमरान खान जे वकील अली बुखारी अदालत खे ॿुधायो त इमरान खान तिबी बुनियादनि ते हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त करे रहियो आहे। ॿुधणी दौरान वकील अली बुखारी अदालत खे इस्तदा कई त इमरान खान ख़िलाफ़ तोशाखाने रेफरेंस में तारीख़ ॾिनी वञे, बहितर थींदो त फ़ेबरवरी जी तारीख़ ॾियो। अदालत धुरिन जा दलील ॿुधण बैदि तिबी बुनियादनि ते इमरान खान जी ज़मानत में वाध कंदे ॿुधणी 31 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी।